नालो छा अथई? असलम। असम में कहिड़ो कहिड़ो सामान अथई? रांदी का ॿारनि रांदी का गुल खपाईंदा आहिनि, पड़ खपाईंदा आहिनि, फल बि खपाईंदा आहिनि? पड़ खपाईंदा आहिनि, साईं जी दरबार हाँ, केतिरे अरसे खां पोइ करी तूं? हिते मूंखे पैदाइशी थी थिए। माशाल्लाह। साईं गुलाम शाह जे बारे में तो कुछ ॿुधा। साईं गुलाम शाह कल्लो ने साईं भिटाई साईं जो माना इहो मुरीद हूंदो इहे बाजा बाजा साफ़ कंदो उन लक़ब मिलियो तो इन साईं जो माना लठीअ जो माना इहो साईं गुलाम शाह कल्लो माना इन मच्छी अंदरि हिनखे ज़हर ॾिनो साईं भाउ गुलाम नबी। साईं गुलाम नबी इनखे ज़हर ॾेई शहीद कयो? शहीद कयो मच्छी अंदरि। सही। पोइ हिनखे हैदराबाद में माना हिन हैदराबाद माना आबाद कयो हिते। गुलाम शाह कल्लो ऐं हिन जो भाउ आहे मियां सरफराज कोन्हे सरफराज कल्लो। हा हा, उहो अथव बाबा सरफराज जे नाले सां। हा उहो माना हिन भाउ आहे वाली साहिबु आहे पोइ हिन तो उनजो फर्ज़ंद आहे। हा हिन मां केतिरो कमाए वेंदो आहियूं? और शुक्र आहे पंहिंजी गंज थी रोज़ी थियो वञे। माना कर्म आहिनि न मालिक जा। हा करो शुक्र आहे रोज़गार थियो। सही सही। आहियां माज़ूर माण्हू न न बहितर ॻाल्हाइणो ईअं कोन थो, पंहिंजो रोज़ी करे वेठो आहे, इहा त अलाह नेमत आहे, ज़रूरत आहे। ऐं काएं बजे बंदि थींदी आहे, कीअं खुलंदी आहे? ये 7 थी बंदि थी वेंदी आहे, 7 में खुलंदी आहे। अच्छा मगरिब आज़ान ईंदी पोइ बंदि करे वेंदा आहिनि। अच्छा, पोइ साईं जो को मेलो वग़ैरह लॻंदो आहे? 8 तारीख़ ते हज़ारे महीने ते लॻंदी आहे ऐं मुहर्रम जी 40 ते माना हिते वरी आवाम हूंदी आहे। मुहर्रम में 40 ते? हा सही। हिंदुस्तान कराची ईंदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। साईं तव्हां ॾिसो पिया साईं जी महिनत। माशाल्लाह। नालो छा ॿुधायो आहे? असलम नालो। असलम।